हेडलाइंस में ॾिठियूं कंदकोट का ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां खे ॾींदासीं। ॻाढ़े मोरी वटां अगवा थियल ॿिनि अहलकारनि ड्रामाई अंदाज़ में ॿ अहलकार बाज़ियाब थी विया आहिनि। पुलिस 6 कलाकनि खां पोइ उमर ऐं रज़ा मोहम्मद खे बाज़ियाब कराए वरितो आहे। घेरो तंग ॾिसी हथियारबंद अहलकारनि खे छॾे करे फरार थी विया। इहो पुलिस मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। रिपोर्टर कंदकोट हफ़ीज़ मलिक असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। हफ़ीज़ मलिक, ॿुधाइजो कुछ देर पहिरीं ॿ अहलकार अगवा थी विया ऐं हींअर वरी पुलिस जेको आहे या दावा कई आहे त हू ड्रामाई अंदाज़ में वापसि जेको आहे पाण वरितो बाज़ियाब थी आया आहिनि। जी सलीम, कंदकोट वेझो जेको आहे त गुबले थाणे जे हद गाड़ी मोरी चौकी वटा हथियारबंद हथां ॿिनि अहलकारनि उमर ऐं रज़ा मोहम्मद लाचारी खे जेको आहे अगवा कयो हो 6 कलाक अॻु में। ऐं हुन ॿिन्ही अहलकारनि खे जेको आहे त अगवा जेको आहे त करण बाद जेको आहे त पुलिस जेका आहे त नफ़री जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे त थाणनि जी जेको आहे त गुबलो जे हदनि में पहुती ऐं उते जेको आहे त थाणेलनि जो जेको आहे त उहो घेराव कयो। जॾहिं त ॿिन्ही अहलकारनि खे 6 कलाकनि खां बाद में जेको आहे त पुलिस पारां बाज़ियाब करण जी उहा दावा कई वई आहे। ऐं सलीम कंहिं बि जेको आहे त हथियारबंद खे जेको आहे त पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं पुलिस इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त ॿिन्ही अहलकारनि इन हवाले सां कंहिं जी ॻाल्हि ॿोल थी सघी आहे उन्हनि सां त उन्हनि अहलकारनि जो छा चवणु आहे त उन्हनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो या उन्हनि खां भुंग तलब कयो वियो? उन्हनि खे हींअर आज़ाद कहिड़े बिहाफ ते धाड़ेलनि कयो? नाज़रीन, असांजो रिपोर्टर सां राब्तो कटिजी वियो आहे। अवां खे ख़बर पिया ॿुधायूं त 6 कलाकनि खां पोइ पुलिस उमर ऐं रज़ा मोहम्मद अहलकारनि खे ड्रामाई अंदाज़ में बाज़ियाब कराए वरितो आहे। नाज़रीन, इन सां गॾु बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। हर वक़्तु बाख़बर रहण जे लाइ